नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। बुलेटिन में अवांखे हिकु अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त तहरीक इंसाफ़ सिंध असेंबली जे मेंबरनि चयो आहे त सिंध हुकूमत कराची खे कचरे जो ढेर बणाए छॾियो। सिंध जा हुक्मरान पाण कुझु बि नथा कनि ऐं न ई कुझु करणु ॾियनि था। फिरदौस शमीम नकवी, हलीम आदिल शेख ऐं खुरम शेर ज़मां कराची में प्रेस क़ानफरंस कंदे चयो आहे त सिंध हुकूमत कराची जे मसइलनि जे हल लाइ वसीला फ़राहम नथी करे। शहर खे पाणी फ़राहम करण वारो मनसूबो K4 अञा ताईं मुकमल नाहे थी सघियो। हुननि वधीक चयो आहे त गुज़िरियल 12 सालनि खां सिंध हुकूमत कराची जे ट्रांसपोर्ट जो मसइलो हल नाहे कराए सघी। शहर में को बि अहिड़ो इदारो नाहे जेको मसइला हल करण जी ज़िम्मेवारी खणे। PTI MPS जो वधीक चवणु हो त सिंध हुकूमत चवे थी त गुरबत ख़तम कंदी, पर तरीक़ो नथी ॿुधाए। इमरान ख़ान पाकिस्तान लाइ मसीहा आहे, जिथे नओं पाकिस्तान ठहंदो उते नई सिंध बि ठहंदी। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त तहरीक इंसाफ़ सिंध असेंबली जे मेंबरनि चयो आहे त सिंध हुकूमत कराची खे कचरे जो ढेर बणाए छॾियो। सिंध जा हुक्मरान पाण कुझु बि नथा कनि ऐं न ई कुझु करणु ॾियनि था। फिरदौस शमीम नकवी, हलीम आदिल शेख ऐं खुरम शेर ज़मां कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध हुकूमत कराची जे मसइलनि जे हल लाइ वसीला फ़राहम नथी करे। शहर खे पाणी फ़राहम करण वारो मनसूबो K4 अञा ताईं मुकमल नाहे थी सघियो। हुननि वधीक चयो आहे त गुज़िरियल 12 सालनि खां सिंध हुकूमत कराची जे ट्रांसपोर्ट जो मसइलो हल नाहे कराए सघी। शहर में को बि अहिड़ो इदारो नाहे जेको मसइला हल करण जी ज़िम्मेवारी खणे। PTI MPS जो वधीक चवणु हो त सिंध हुकूमत चवे थी त गुरबत ख़तम कंदी, पर तरीक़ो नथी ॿुधाए। इमरान ख़ान पाकिस्तान लाइ मसीहा आहे, जिथे नओं पाकिस्तान ठहंदो उते नई सिंध बि ठहंदी।